First of all, thank you, Vice Sindhwise channel. Myself is Bezar Memon. I am from Khairpur, Meerut. I have done graduate from Khairpur University, Jinnah Hospital. केतिरनि सालनि खां बेरोज़गार आहियो तव्हां? केतिरनि सालनि खां तव्हां? I almost 50 years. I don't remind, but I am still बेरोज़गार. पोइ कंहिं नौकिरी में अप्लाई कयो अथव? को तक जो MP MA को आसरो तव्हांखे ॾिनो अथई नौकिरी जो? I applied many times in multiple companies, but reject zone company. Network is no signal. My village is very background is our landlord बेकार कंहिं कमाया न आहिनि. अच्छा. असां जॾहिं उन्हनि खे का बि का ॻाल्हि चऊं था त इग्नोर कंदा आहिनि. सो इन खां पोइ असां चयो चलो ठीकु आहे, अगरि जे कुझु न आहे करिणो त कुझु न कुझु पंहिंजे लाइ करे वठूं, पर न थी सघियो. MP साहब, नौजवान वेठो आहे ऐं उहो चवे थो त उन्हनि खे नौकिरियूं न आहिनि, तव्हां उन्हनि जी का ॻाल्हि कोन था ॿुधो. त नौजवान नौकिरियूं न आहिनि, बेरोज़गारी आहे, जंहिंजे करे नशे जी लत में लॻनि था, ॿियनि मसइलनि में फासी था पवनि. कुझु हिननि जे लाइ सोचो. मां इहो सोचियां पियो, हिन बारे में हाणे मां सोचियां पियो त जेको हिन तव्हां मुंहिंजे बारे में जो ग़लति सलति तव्हां सां ॻाल्हायो अंग्रेजी, मां सम्झां थो उहो सुठो हिन मुंहिंजे लाइ कोन ॻाल्हायो. हिन त सही ॻाल्हि आहे, हिन त कुझु कोन ॻाल्हि. तव्हांखे अंग्रेजी सम्झ में न आई? अंग्रेजी सम्झ में त खणी आई, पर मां ध्यानु बि वारो अंग्रेजी सम्झ में ईंदी आहे. उहो मां पढ़ियो हुउमि न अॻे. अच्छा. हा, अॻे पढ़ियो मां, सम्झ में ईंदी आहे, पर ध्यानु हुजे त ठीकु आहे. पर मां हिनजी अफ़ालनि जी न ख़बर आहे. मुंहिंजे पीउ खे हिनजे ॾाॾे खे सभिनी खे सुञाणा, कंहिं में को अफ़ालो न रहियो आहे. ईअं रहिया. ग्रेजुएशन थियल अथसि, यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई अथई, त अञा छा करे? सर सिर्फ़ु हे ब्लेम थो करे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे की असांजो ख़ानदान, मुंहिंजा ॿाहिरि सभु असां पढ़िया लिखिया आहियूं. ऐं आई एम फस्टेड फ्रॉम सोसाइटी फ्रॉम सैटरडे टू संडे. अंग्रेजी खुटी वेंदे हर बुरी, एतिरी अंग्रेजी बि न ॻाल्हाए. मां ख़बर आहे तो केतिरो मोतबर आहे. हणाए पादर भेड़े चादर चरियो माण्हू. न पर सही, नौजवाननि खे तव्हां छो न रोज़गार ॾेई सघिया आहियो महिल ताईं? रोज़गार छाजो रोज़गार? हर भरू वरी मूंखे आने थो अलाए कहिड़ा ख़्यालनि में वेठा हुआसीं. हर भरू असांखे वरी ध्यानु था छिकायो. मां पंहिंजे भाणे जॾहिं भाटनि खे नौकरियूं न ॾिनी, वरी हिन जी ॻाल्हि था कयो. हालत ॾिसो, सुञो टरड़ वारी नौकरी ॾे. न त सुञो आहे त पोइ तव्हां नौकरी न ॾींदो? पढ़ियो लिखियो त आहे? पढ़ियो लिखियो त आहे. हिकिड़ो ॾिसो, हैसियत जा कॾहिं का कैटेगरी हूंदी आहे. तालीम हैसियत न आहे. माना तालीम हैसियत छा सां काउंट थिए थी? पैसे सां. हालत ॾिसो, घर वारी बि छॾे पई अथसि. पीउ घर जो कढियो नालो छा ॿुधाई पंहिंजो? सर हिनखे देखो पंहिंजे मिट माइट बेज़ार, पीउ बेज़ार, ज़ाल छॾे वई आहे, ज़ाल बेज़ार, मां हुनखे गोद वठां. उहो त सर तव्हांजा जेके बेध्यानी आहे, तव्हां तवजो कोन था ॾियो नौजवाननि जे रोज़गार ते. अहिड़ा तवजो हर को पाण ॾे या मां हिन ॾे तवजो ॾियां, पंहिंजे घर ॾे तवजो ॾियां? मां हिन ॾे तवजो ॾियां? ॼणी थी वई ढींघरनि ते थटी थी. हिन खां पीउ ॼण पीउ कुझु करे, मां कुझु करे, मां तवजो ॾियां? मां पंहिंजे बचनि ॾे ॾियां? मां हेॾा ख़र्च करे मथ इन सीट ते जी पहुतो आहे, पोइ हिननि ॾे ध्यानु ॾियां? न त वरी हेॾा भला आहिनि छा?